चोटियूं दर नसीम खरल। वाक महिल पाणी जी माप वठंदे हिनजी ओचितो नज़र वञी हिकु लाश ते पई जो बैराज जे दर में फाथो पियो हो। लाश जी गिची आरो पार कपियल हुई ऐं सिसी बाक़ी वञी खल जी टुकरे सां ॻंढियल हुई। लाश ॾिसी हू रासिजी वियो ऐं के घड़ियूं भित खे हथ विझूं चुपचाप बीठो रहियो। गपल मुंहं खां पोइ हिन तां थोरो हरास लथो त वरी लाश खे गौर सां ॾिसणु लॻो। लाश कंहिं ज़ाइफ़ां जो हो जंहिंखे ॻाढ़ो गघो पयल हो, जंहिंजा डिघा वार पार पाणी में लुढ़ण करे खुली पिया हुआ ऐं जंहिंजो पूरो बाहि जहिड़ो रंग उन लुढ़े पाणी में बि कोॾ जीअं पियो चिरके। हिनजी हिकु दिलि घुरियो त जेकर उन फॾे में ई न पवे ऐं दर खोली लाश खे हेठि लोड़े छॾे, पर वरी ॿी दिलि हिनखे ईअं करण खां झलियो ऐं खेसि रब जी ॾाढी सरकार यादि ॾियारी जंहिं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी कान हुई। हिन दिलि ई दिलि में पको पह कयो त हू पाण वञी थाणे ते फ़रियादी थींदो ऐं सूबेदार खां कुरड़ी जांच कराई खूननि खे सोघो कराईंदो। उहो इरादो करे पंहिंजी कोठी में आयो ऐं कुल्फ खणी दर बंदि करणु लॻो। दर बंदि करे ओचितो हिनखे पूर पियो त जेकर पंहिंजी तुरती अमलदार सरवेल खे उहो समूरो मज़कूर ॿुधाईंदो वञे। उन पूर ते हिन वञी सरवेल जो क्वार्टर जो कड़ो खड़कायो, पर सरवेल जो सॼी राति सखर घुमी फिल्म ॾिसी उसर मोटियो हो, सो कीअं पियो उहे 8-12 आने वारा खड़का ॿुधे। पर हिन दर खे एसि ताईं न छॾियो जेसि ताईं सरवेल अची दर न खोलियो। अखियूं मेटंदे खां पुछाईं, छोड़े को खंड पियो आहे छा? न साईं, खंड कोन्हे पियो, पर हिकु लाश अची दर में फाथो आहे। पोइ मूंखे छो जॻाईं? मां को सूबेदार आहियां? साईं, थाणे ते वञां थो, पर तोखे इतला ॾियणु आयुमि जो मतां देरि थी वञे। देरि? शाम ताईं मोटी आहीं ॼण लख खटई, पोइ त रोज़ हाज़िरियूं खाराईंदे। हा साईं, मथियूं जो अचे पई, मूं त ॾिबो न। भली वञी मुंहुं ॾे, पर ॿी ॻाल्हि ॿुध, मतां फ़रियाद में मुंहिंजो बि नालो शाइदी में लिखाईं। न साईं, तुंहिंजो नालो कोन ईंदो। चवंदसि त लाश ॾिसी सिधो थाणे ते आयो आहियां। ठीकु आहे, ईअं चइजांइ। सरवेल दर बंदि कयो। हू वरी बैराज ते आयो ऐं सखर तरफ़ हलणु लॻो। हिन अञा सॾु खनि पंधु कयो हो जो पोइतां खेसि ट्रक जूं बतियूं नज़र आयूं। ट्रक ड्राइवर जी वॾाई जी खेसि चङी तरह ख़बर हुई। हू अहिड़े तेड़े खे त सिग्नल बि कोन ॾींदा आहिनि, पर हिन खे बि सखर जो पंधु सुझो त हिन बि खणी हथु ॾिनो। ड्राइवर बि को अशराफ जो पुटु हो जो खणी ट्रक झलियाईं। हू ख़ुशी में पुर थी वियो ऐं दिलि दिलि में ड्राइवर जो थोरो मञणु लॻो, जंहिं ट्रक झली खेसि जंगनि हणण खां बचायो हो। हुन ट्रक खे बीहारण ऐं खेसि पंधु खां बचाइण में मज़ीब मौला जी हुई जो संदसि कम में राज़ी हो। थाणे जी देरि खां थोरो परते हू ट्रक झलाई लथो ऐं गेट अंदरि थियो। साम्हूं बीठल सिपाही खां सूबेदार जी पुछा कयाईं, साहब जांच में वियल आहे। सिपाही खेसि कियाड़ी सां वर्दी ॾिनी। जमादार, मूंखे सूबेदार वॾे सां ज़रूरु मिलणो आहे। उहे ॻाल्हियूं छॾ मियां, छो का फ़रियाद आहे छा? हा मियां, फ़रियाद आहे। हींअर फ़रियाद दाख़िल न थींदो, 2-3 ॾींहं रखी पोइ अचिजांइ। साल जी पछाड़ी आहे, ॾो अॻु में ई वधियल आहिनि। मियां, का चोरी खाट जी ॻाल्हि थोरी आहे। खून थियल आहे, खून। तो कयो आहे छा खून? किथे आहिनि हथियार? हथियार सूबेदार ई वठंदो, मूंखे छड़ो साणुसि मिला। उहे सिन्हा कम बि सूबेदार वॾो कंदो त बाक़ी मां ही मुछूं उस में अछूं कयूं आहिनि। जल्द पैरवी ॿुधा। जमादार तकड़ घटि कर, मां बि धणको आहियां ऐं तूं जहिड़ो ई सरकारी मुलाज़िम आहियां। खणी आसमान सां उॾरी लथो हुजी, तोखे हक़ीक़त ॿुधाइणी ई पवंदी। जमादार हरू भरू थो ज़िद करी, सूबेदार वटि तूं बि ॿुधिजांइ। सिपाही हिन मां को चाढ़ो न ॾिठो त लाचार खेसि सूबेदार जी क्वार्टर ॾांहुं वठी हलियो। सूबेदार बि हींअर ताज़ो उथियो ऐं चांहि पिए पीताईं।
सिपाही सलूट हणी सूबेदार खे चयो, साईं ही फरियादी आयो आहे। सूबेदार क्रोड़ी अख खणी पंहिंजे सिपाही ॾे ॾिठो ऐं खार मां खांसि पुछियाईं, अड़े अकुल जा दुश्मन, थाणे ते मुंहिंजी आमद आहे जो मूं ॾे वठी आयसि। साईं, मां त हिन खे ॿुधायो त साहब गुनाह नंबर 224 जी जांच में मसरूफ़ आहे, पर हिन जो गोरी ॻाल्हि ॿुधाई त लाचार खेसि वठी आयुसि, पाण बि सरकारी मुलाज़िम आहे, छा थो ॿुधाए? साईं चए थो त खून थियल आहे। खून? चकले में छा? पर उते त सॼी राति राउंड में हुअसि। न साईं, मूंखे त जाइ वारदात जी ख़बर कान्हे, अव्हां खे पाण ॿुधाईंदो। अड़े मियां, वेझो अची साहिब खे समूरी हक़ीक़त ॿुधा। डिज डपना, सच ॿुधाईंदे त फ़ाइदो पवंदई, सिपाही हिन खे सॾे चयो। हू अॻिते वधी सूबेदार जी भरिसां आयो त सूबेदार खां पुछो, मियां तूं कहिड़े खाते में आहीं? साईं, मां गेज रीडर आहियां सखर बैराज ते। हा, हक़ीक़त कर। साईं, मां सुबुह जो दस्तूर मौजब पाणी जी मापे वरिती त हिकु लाश ॾिठमि जो बैराज दर में फाथो पियो हो। लाश जी गिची आर पार कयल आहे ऐं सिसी बाक़ी वञी खल जी टुकड़े सां ॻंढियल आहे। लाश मर्द जो आहे या औरत जो? औरत जो। लाश पक मच्छूं खाए वियूं हूंदियूं ऐं शनाख्त खां ज़ोर हूंदो? न साईं, अञा सलामत आहे। का ख़बरचार को आयो को वियो? न साईं, असां वटि त को कोन आयो। कोड़ा खान, थाणे ते त को वारिस वसी कोन आयो? सूबेदार पंहिंजी सिपाही खां पुछो। न साईं, हिते बि न, जिन न कनि। सूबेदार वरी ॾांस कंध फिरायो। हा मियां, केॾी महिल लाश ॾिठई? साईं, बाख पे फुटी। उते ॿियो केरु हो? कोई कोन, मां अकेलो हुउसि। पोइ कंहिंखे ॿुधायईं? कंहिंखे कोन, सिधो थाणे ते आयो आहियां। तूं पाण किथे रहंदो आहीं? साईं, सखर बैराज ते क्वार्टर मिलियल आहे। अकेलो रहंदो आहीं या ॿारहें बचे? साईं, अकेलो। हा मियां, अकेलो छो न रहंदे? मुड़ुस बि शौक़ीन थो ॾिसिजी। शौक़ीन कीअं साईं? मियां, लबे मेरान ते रोज़ हिक ॿिए खां और थियूं अची गॾु थियनि, तो बि हिकु खनि त ताड़ी हूंदी। न साईं, मां उन्हनि ॻाल्हियुनि खां परे आहियां। उन्हनि ॻाल्हियुनि खां परे हुजी हा त खून छो थिए हा? लाश छो लभे हा? साईं, मां न सम्झो। गेज रीडर खे पघर अची विया। बराबरि, तूं हाणे ईअं सम्झंदे बि कोन, पर उहा महिल आई त पाणे तोती वांगुरु ॿोलींदे। साईं, तव्हीं मूं में अजायो शक था रखो। मां अहिड़ो कमु कयां हा त लाश हेठि न लोड़े छॾियां हा? आख़िर मूंखे कंहिं पे ॾिठो? हा, उहा ॻाल्हि तुंहिंजे फ़ाइदे में आहे, हिनखे ज़रूरु ख़्याल में रखिबो। चङो, लाश जो हुलियो त ॿुधा। साईं, मां हेठि लही त कोन ॾिठो जो हिरास पए थियो, बाक़ी फोतण रंग जी भूरी डिघनि कारनि वारनि सां ॻाढ़ो गगो भत सां। वई सूबेदार गोट भॻी। कीअं वई साईं? पक कंहिं गुघेली कारी मारी पंहिंजो मुंहुं धोतो। गेज रीडर या उहो गुफ़्तो न सम्झो, सूबेदार खां पुछाईं, साईं, कंहिं मुंहुं धोतो? मियां, तूं जट माण्हू, तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर? उहे गैरतूं गुघेलियुनि खे जो को मुहिणो ॾियनि त उन ते ई आ कनि। गेज रीडर हींअर उहा ॻाल्हि सम्झी वियो, सूबेदार खे चयाईं, साईं, उहे कहिड़े क़ुरान किताब में जाइज़ आहिनि? बरोच हिन कानून खे छा था सम्झनि? अहिड़ा खून त हिननि लाइ जाइज़ आहिनि। पर साईं, कानून में त ॾोही आहिनि। हा मियां, कानून में त सिधो सूं 302 आहे, पर केरु फरियादी थिए, केरु बाको थिए, उन कारी जो भाउ ऐं पीउ जूणी न खणंदा, या माई त परे ॿध। पर साईं, अव्हां अखियूं विझो त उहे ॾोह कीअं था लिकी सघनि? हा, जे डिघी जांच कबी त अटे मां वार बि कढी छॾिबो। मूंखे त अहिड़ो आज़मूदो आहे, जेको खूनी खे खणी गुलाब जी अर्क में वेंजारे, 100 माण्हुनि सां गॾु बीहारे, त बि मां हिकु पल में कन खां वठी ॿाहिरि कढंदोसांसि, पुट माउ जा हिते थी बीह। वाह साईं वाह, उहो वरी कीअं? खून जी धप, खूनी मां का रत जी धप वेंदी? पोइ त साईं वारो कयो। मियां, हिन कारी जी केस में कंहिंखे पकड़ी कंहिंखे पकड़ियां,
जे बलोच में हथ पवंदो तंहिंमां खून जी धप ईंदी। पर साईं उहो बि त थी सघे थो त फोतण कारी न हुजे ऐं वाट वेंदे पाणी भरींदे कंहिं शिकारी खे हथ अची वई हुजे ऐं उन पोइ भउ खां मारी खेसि लोढ़े छॾियो हुजे। हा, ईअं बि थी सघे थो, पर अहिड़ो इम्कान अटे में लूणु बराबरि आहे। साईं हिकु भेरो जांच शुरू थिए त पाणी दग थींदो वेंदो, खून खथूरियूं थोरो लिकंदियूं आहिनि। मियां हिकिड़े खून जी मौलाना जांच कराए, हीअ जांच त रहंदो घर जा टपड़ बि गेलींदी। कीअं साईं? बाबा, लावारिस लाशनि जूं जांचूं के सवलियूं आहिनि? पहिरियों लाश कढाइण ते मज़ूरी, पोस्टमार्टम जो ख़र्च, फोटोग्राफर, जीपनि जा भाड़ा किराया, लाश जो दफ़न कफ़न, उनखां पोइ बाला ऑफिसरनि जा सहमा रोज़ पिया पुछाऊं कंदा जेसिताईं ॿ ॾोकड़ संदसि मुंहं में न हणिबा। मियां दर खोले लाश लोड़े छो न पई छॾई? साईं, अहिड़ो पाप मूं खां कीअं पे पुॻो? मौला अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी। शल हक़ूं बि रखे न हक़ूं बि। पर हाणे तो गुनाह कयो या मां जो ॿई पिया रोलड़ा पसूं? मियां, खून जो फ़रियाद कर, चर्चे जी ॻाल्हि कान्हे। रोज़ रोज़ हाज़िरियूं खाई थकें त पाणी बान कंदी। साईं, मूंखे उहे हाज़िरियूं चङियूं आहिनि, पर अहिड़ो कुदो कमु मूंखां न थींदो। मुंहिंजी फ़रियाद वठि। हा मियां, तो मां जान कान छुटंदी। नंढे हूंदे माइटनि को गधे जो खीरु पीआरियो हुअईं अलाए छा? साईं, जीअं सम्झी। कोड़ा खन, मुंशी वॾे खे सॾु कर त ही फ़रियाद वठूं। सूबेदार पंहिंजे सिपाही खे चयो। मुंशी वॾो पना, कारबान, रोल, पेंसिलूं खणी आयो ऐं अची सूबेदार जी भरिसां मूड़ी ते वेही रोल सां पने ते लिका कढी सूबेदार खां पुछाईं, साईं, पहिरीं कचे पने ते ठाहियूं था, पोइ था 154 ते आणे। वॾा मिड़े धूड़ विझींसि ऐं जीअं वणे तीअं कर, भली पहिरीं कची ठाह। मुंशी वॾे बिना कारबान ठाहे पेंसिल हथ में खणी सूबेदार न ॾिठो। वॾा लिख फ़रियादी जो नालो। छा थी नालो? साईं, गुलाम मोहम्मद पुट नूर मोहम्मद। वॾा लिख फ़रियादी गुलाम मोहम्मद पुट नूर मोहम्मद, गेज रीडर सखर बेराज, ॾोह कलम 302, वक़्तु इतला सुबुह जो 6 बजे, वक़्तु रिपोर्ट। वॾा बीह त रोज़नामचो केसिताईं लिखियो अथई? हीअं त 10 थिया आहिनि। रोज़नामचो राति खां बंदि आहे, हींअर वञी लिखंदसि। ठीकु त पोइ लिख, वक़्तु रिपोर्ट दाख़िला जो 6:15 बजे, वक़्तु जांच जो बर वक़्तु पुलिस तरफ़ां का देरि कोन। हा बाबा, लाश किथे फाथल आहे? साईं, सखर बेराज जी चोटीअ दर में। वॾा वारो कर, ॾिस असांजे थाणे जी हद कहिड़ी दर ताईं आहे। मुंशी वॾो तकिड़ो कोठी मां वियो ऐं परे खां रजिस्टर खयूं ॿेकंदो आयो ऐं चवणु लॻो, साईं, असांजी थाणे जी हद कान्हे। वाह कलंदर मियां, वञ रोड़ी थाणे, इन हद में न असांजो अधु न टिहाई। सूबेदार मुरकंदे चयो। साईं, ईअं कीअं था कयो? मियां, एतबार नथो अचे त खणी पाण रजिस्टर ॾिस। साईं, फ़र्क़ु त रुॻो हिकु दर जो आहे। बादशाह, हिकु दर जो फ़र्क़ु त वॾी ॻाल्हि आहे, पर हिकु दर जो हुजे त बि विख न हलां। मां आख़िर परायो सूर पंहिंजे मथे में छो विझां? मिड़ेई साईं महिर कर। अड़े को चरियो चेबी लिलड़ाट त ईअं थो करीं ॼण का पंहिंजी सॻी हुजई। मियां, तुंहिंजो छा? पोइ साईं, मां छा कयां? बाबा, तूं रोड़ी थाणे ते वञ, उते वञी उहा रिपोर्ट ॾे। उहो जो रिपोर्ट न वठे? कीअं न वठंदो? संदसि हद आहे। गेज रीडर वरी रोड़ी ॾंग खुड़ी कई ऐं ज़रे घटि मंझंदि अची थाणे ते पहुतो। कलाक ॾेढ जे इंतज़ार खां पोइ मस सूबेदार सां मुलाक़ात कयाईं ऐं खेसि खून थियल लाश लुड़ी अचण जी ख़बर ॿुधायईं। लाश किथे फाथल आहे? साईं, सखर बेराज जी चोटीअ दर में। मुंशी वॾा, इहो चोटियूं दर असांजी हद आहे या सखर जी? असांजी। मुंशी वॾे मुंहुं भेलो करे ॿुधायो। केॾी महिल लाश ॾिठो थी? साईं, बाक महल। पोइ एतिरी देरि काथे हुई? हीअं त ज़रे घटि मंझंदि अची थी वई आहे। गेज रीडर चुप। मियां, जवाबु ॾे, न त उहा देरि तोखे ॾुखी पवंदी।
उते गेज रीडर फाट खाधो। पराई इज़त खां नेठि पंहिंजी इज़त प्यारी हुई। साईं, मां त पंहिंजी सिर का देर कान कई। मां त उन महिल ई सखर थाणी वियो हुअसि, पर उन सूबेदार मूंखे विहारे विहारे नेठि पोइ जवाबु ॾिनो। छो जवाबु ॾिनई? चयाईं त मुंहिंजी हद कान्हे। हिन जी हद हुजे या मुंहिंजी हुजे, जहिड़ो हू गवर्नमेंट जो नौकर तहिड़ो मां नौकर। हिन खे पहिरियों खून जी ख़बर पई हुई। कानून मुताबिक़ हिन खे रिपोर्ट वठणी हुई ऐं मुशीरनामो ठाही लाश पोस्टमार्टम लाइ मोकिलणो हो। उन खां पोइ मूं ॾे कागज़ मोकिलणा हुअसि। हा साईं, मां त कंहिंसि घणा ई इलाज कया, पर असलु कोन मुड़ियो। छा पे चयाईं? साईं, चयाईं पे त अहिड़ी जांच केरु करे? ही जांच त रहंदो घर जा टपड़ ॻिलींदी। हा, पर जे मिठो खाइबो आहे त फिको बि खाइबो आहे। जे उन लाश जा वारिस पैदा थियनि था त पोइ उहो लाश खेसि ॾाढो मिठो लॻे हा। पोइ उन्हनि हदनि ॿधनि जो ख़्यालु ई कोन अचेसि हा। अलाए साईं, अलाए वरी छो तोखे उहा ख़बर नथी पवे? गेज रीडर छा कुझु? चङो भला हाणे ई ॿुधा त तोखे कीअं ख़बर पई त लाश चोटीअ दर में आहे? पाण ॾिठो। तो लाश ॾिठो हो या दर गणिया हुई? दर गणनि जी कहिड़ी ज़रूरत हुई साईं? दरनि जा नंबर त मुंहिंजे दिलि ते लिखियलु पिया आहिनि। पर मियां भुल चुक त थी सघे थी। न साईं, अहिड़ो अंधो मां बि कोन आहियां। भला हींअर जो हिन थाणे ते आहीं त वरी लाश ॾिठई? हिन भेरे त उहो रस्तो आईसीं कोन। मां त सिधो अची रोड़ी वारी पुल टिपियसि। ओॾां अची हा त घटि में घटि पक त थिए हा। अलाए वरी लाश लुड़ी कंहिं ॿिए दर में त न फाथो। उहा अलाह खे ख़बर, पर ईअं वरी कीअं थींदो? चङो, उहा वरी था खणी जांच रखूं। वॾा, पोइ मुंशी वॾा? जी साईं। मुंशी वॾे जवाबु ॾिनो ऐं अची सूबेदार जे साम्हूं बीठो। यार, लावारिस लाश जी फ़रियाद आहे त ॾुखी, पर हिन मुड़ुस खे हरू भरू कोन रुलाइबो। तूं हिन खां फ़रियाद वठण जी तयारी कर, पर उन विच में पंहिंजो को माण्हू मोकिलियो हुआ त ख़तरी कर। मतां लाश असांजे हथ में ई न हुजे, असीं वेठा अजाया ख़फ़ा कयूं। उहे ख़फ़ा अजाया था कयो साईं। लाश चोटीअ दर में आहे। गेज रीडर सूबेदार खे वरी पक ॾिनी। मियां, असांखे पक त करण ॾे। मतां दरिया जी वहकरे ते लाश लुड़ी कंहिं ॿिए दर में न फाथो हुजे। भले साईं। मुंशी वॾा, तो बि ॻाल्हि सम्झी न? हा साईं, ख़ातिरी कयो। पर कंहिं बनी बशर खे ख़बर न पवे। मुहाणे खे बि झलिजां त उन ॻाल्हि जो पड़ो न ॾे। रुगो माठ मेट में लाश ॾिसी दर गणी अचु। हा साईं, बसि। पर हिन हमरा खे पाण सां वरितो वञो। हिन वीचारे मानी बि खाधी आहे अलाही न। साईं, मूंखे तलब कान्हे। मियां, हिजाब न कर। मानी मौला जी आहे। वॾा, मुंहिंजी खंदे होटल मां घुराई खाराईंसि। हीउ मुड़ुसु माण्हू अथई। पराए खून ते कंहिं भाड़ी भूते खे कहका कोन ईंदो आहे। वॾा, अहिड़नि मुड़ुसनि जो शल काल न पवे। बेशक साईं, मुड़ुसाणा अखर अथसि। हल अदा, उथी को गभो खा। सूबेदार ऐं वॾे मुंशी जी हुन तहरीफ़ गेज रीडर जा मिड़ई थक लाहे छॾिया। हिन खे सखर वारी सूबेदार ते वॾी खार हुई, जंहिंखे सजायो रुलायो हो ऐं साणसि ख़ुदी सां ॻाल्हायो हुआईं। जो मुंशी वॾे जी कोठी में आयो ऐं मानी खाई जंगियूं डिघियूं कयाईं त खेसि निंड खणी वई। टे पहिरें महिल मुंशी वॾे टंग लोॾी जॻायांसि ऐं सूबेदार वटि हलणु चयांसि। हू सूबेदार जी कोठे में गिड़ियो त सूबेदार खेसि चयो, मियां, लाश त 33 दर में आहे। उहा असांजी हद कान्हे। उहो वरी कीअं साईं? मां पाण 34 दर में ॾिठो हो। मियां, या त तूं भुलो आहे या लाश पोइ वरी लुड़ी वञी ॿिए दर में फाथो। साईं, मां त रुली मरी वियसि। गेज रीडर खे रुलण जो जेको ख़्यालु हो सो त खणी छॾियो, पर कंहिं सखर वारे सूबेदार जा सूर पे सुझिया। मियां, पराई हद में मां कीअं दख़ल ॾींदसि? पर साईं, दर में फाथल लाश कीअं वरी लुड़ंदो? मुंहिंजो त मग़ज़ ई नथो कमु करे। मियां, पर तूं वरी खणी बैराज ॾांहुं थींदो वञ। चङी तरह दर गणिजां। जी चोटियों दर हुजे त मूंखे खणी नया पियो मोकिलिने त मां अची ठहिको कंदसि। गेज रीडर आग क़बूली वरी सखर तरफ़ हलियो। सिधो रस्तो छॾी सखर बैराज ॾांहुं फिरियो। हिन भेरे हिन पको पे कयो त लाश चङी तरह ख़ातिरी सां ॾिसी पोइ सखर वारी सूबेदार सां मिलंदो। उहो हलंदो हलंदो 34 दर वटि पहुतो त ॾिठाईं त कारी वारा कख हुआ। वरी अॻिते
वधी 33 दर में जाती पहुताईं त उते लाश बराबरि फाथल हो। उहा ख़ातिरी करे सख़त थाणे पहुतो त सूबेदार परे खां कंहिं ॾिसी पुछियो, पिटिया ख़ुदा जा वरी छो आयो आहीं? साईं, लाश 33 दर में आहे, उहा अव्हां जी हद आहे। अड़े, उहो वरी कीअं? साईं, सूबेदार रोड़े वारे जो लाश ॾिसण लाइ माण्हू मोकिलियो त उहो 33 दर में फाथो पियो हो, सो तव्हां ॾे मोकिलियां। हिते वेह गेज रीडर जा पुट, सूबेदार गजगोड़ कंदे चयो, तुंहिंजी हद में, तुंहिंजी ड्यूटी में खून जो ॾोह थियल आहे। उनखां पोइ तूं लाश खे हिकु जाइ तां थिड़ाई, वरी ॿी जाइ वारदात ठाही आहे, उहो ॾोह बि खून जेतिरो ई आहे। वॾा, ॾेखारींसि उन ॾोह जो कलम। हेॾे आ मियां त कलम ॾेखारियां। मुंशी वॾे खे सॾु कयो। छॾ मुंशी वॾा, मां बराबरि गुनाही आहियां। गेज रीडर रोणाणको थी वियो। बिल्कुलु तूं गुनाही आहीं। उनखां सवाइ तूं ॿिनि थाणनि, ॿिनि अमलदारनि खे तो पाण में वेड़ाएं। उन वेड़ में तूं ईअं पीसिजी वेंदे जीअं अन सां गॾु गहणो। साईं, एतबार कर, मां तव्हांखे कोन थो वेड़ायां। ऐं न मूं को लाश छेड़ियो आहे। पोइ लाश 33 दर में कीअं आयो? साईं, ख़ुदा जो कसम, मूंखे का ख़बर कान्हे। मुंहिंजूं त पाण वायूं बताल थी वियूं आहिनि। सुबुह जो मां हिन गुनाहगार अखियुनि सां लाश 34 दर में ॾिठो हो, पर वरी रोड़ी खां मोटंदे ॾिठमि त 33 दर में पियो हो। पोइ लाश जिन थेड़ियो, भूत थेड़ियो। साईं, रोड़ी वारे सूबेदार त चयो पिए त लाश दरियाशाह थेड़ियो आहे। सूबेदार सोच में पइजी वियो ऐं कंहिं घणियूं टुॿी में पइजी कंध मथे खयाईं। हा, उहा ॻाल्हि थी सघे थी, दरिया बादशाह आहे। भला साईं, हाणे रिपोर्ट वठो, देरि थिए थी। ज़रूरु वठबी, पर हीअं त सांझी थी वई आहे। हिन महिल लाशो केरु कढंदो? पोइ छा कयां? तूं साझो अचिजांइ, रिपोर्ट मां राति ई ठाहे छॾींदुसि। सुबुह जो छड़ी तुंहिंजी सही पवंदी। पर साईं, लाश जी ॿी बि राति पवंदी त शनाख़्त खां ज़ोर थी वेंदो। हीअं राति में कुझु कोन थींदसि। तूं बाख महल अची पहुचजांइ। अलबत्ता बाख महल हू वरी सखर ॾांहुं पे आयो त 33 दर जे साम्हूं पहुची हिन खे दिलि में ख़्यालु आयो त जेकर हू लाश खे वरी हिकु नज़र ॾिसंदो वञे, हिन खे पक हुई त लाश शनाख़्त खां ज़ोर थी वियो हूंदो। हिन भित खे हथु विझी हेठि निहारियो त हिन जी अखियुनि में तरोरा अची विया। लाश 33 दर में कोन हो। हिन वरी डुकी वञी 34 दर में जाती पाती त लाश उते फाथो पियो हो। के घणियूं फुटपाथ ते बीह रहियो। हिन न सखर तरफ़ क़दम वधायो ऐं न रोड़ी तरफ़ मोटी खाधी। ॿिए पासा गोरा हुआ। अॻियां बाह हुई त पुठियां पाणी हो। कंबेल सोची सोची हिन हेॾे होॾे निहारियो। परते ओरते कोई कोन हो। हिन भित ते चढ़ी दर जी चाॿी में वञी हथु विधो। नेरण महिल गेज रीडर पंहिंजी कोठी न पे वियो त सरवेल खां पुछियो, गुलामूं, लाश कहिड़े सूबेदार जे हवाले कई? बाबल ॿिन्ही सूबेदारनि लावारिस लाश कोन वरितो, सो उनखे उन बादशाह जे हवाले कयमि जंहिंजूं हदूं तमामु वॾियूं आहिनि। हेॾां सखर बिराज़ त होॾां अरबी सिमट।